नुशीर फ़िरोज़ भट्ट सां वॾी आबादी रखंदड़ ॻोठ चाकर खान चांडियो जे प्राइमरी स्कूल में उस्ताद चयो स्कूल में गैर हाज़िर हुजण ऐं गुज़िरियल 4 महीननि खां शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियण ख़िलाफ़ सभई शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं ॻोठाणनि मुज़ाहिरो कयो। 200 खां 300 शागिर्दनि जी तालीम दाव ते लॻल इन सिलसिले में ॻोठाणनि मोहम्मद अमीन, ग़ुलाम अली, नवाज़ मोहम्मद, सलीम मीर मोहम्मद, डॉक्टर मंज़ूर चांडियो, इमाम अली चांडियो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहिंदे चयो त वॾी आबादी रखंदड़ ॻोठ चाकर खान चांडियो में प्राइमरी स्कूल में उस्ताद न हुजण करे तालीम मुतासिर थी रही। हुननि जो चवणु हो त असीं बार बार उस्तादनि जे मुक़रर लाइ तालीम सां लॻपियल ऑफिसरनि खां घुर कंदा रहिया आहियूं, पर उस्ताद मुक़ररु कयो वञे पर केरु दाद ॿुधण लाइ तयारु नाहे। हुन तालीम जे वज़ीर सैयद सरदार शाह चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खे अपील कंदे चयो त ॻोठ चाकर खान चांडियो में उस्ताद मुक़ररु करे फर्नीचर जी खोट पूरी करे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि जी तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे ऐं 200 खां 300 शागिर्दियाणियुनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां मुस्तक़बिल में संभाली वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।